तू सोची थो ऐं लोची थो ऐं पीड़ा उनखे भोगी थो। ओचरिया ख़बर कचार अथई हित पाप वॾो इज़हार अथई, हित पाप वॾो इज़हार अथई। ऐं तू सदियुनि खां मफ़तूह रहे, तू सदियुनि खां मफ़तूह रहे ऐं तीलीअ लाइ बूह रहे। थई पंहिंजी सोच न का करणी, बस आहे हा में हा करणी। तू कल भी अज भी ॿारणो आ, थियो कंहिंजे चए ते चारणो आ। तू कल भी अज भी ॿारणो आ, थियो कंहिंजे चए ते चारणो आ। चंग वजे मतां को रंग करे ऐं जज़्बन में जौलान भरे। गूंगी रखणी गुफ्तार अथई, हित पाप वॾो इज़हार अथई। ऐं तोखे वात मिलियो आहे खाइण लाइ, तोखे वात मिलियो आहे खाइण लाइ, जिभ मिठो ऐं चहर ॿुधाइण लाइ। ऐं दिमाग़ त धन कमाइण लाइ कि न पंहिंजो सिर विञाइण लाइ। तूं अकुल न इस्तेमाल कजां, तूं अकुल न इस्तेमाल कजां, जे करी बचन जो ख्याल कजां। जो अकुल रुगो आज़ार अथई, हित पाप वॾो इज़हार अथई, हित पाप वॾो इज़हार अथई। ऐं कुछ जुमला जीअ सां जोड़े छॾ। जे चाहीं थो त तुंहिंजो केरु नालो न वठे त हिकिड़ी टिप ॾियां थो तव्हांखे सफ़ा सवलड़ी। त कुछ जुमला जीअ सां जोड़े छॾ, तू नास पिते खे ॿोड़े छॾ। कुछ जुमला जीअ सां जोड़े छॾ, तू नास पिते खे ॿोड़े छॾ। ऐं नंग लुटजन हैरत छाजे लाइ, ऐं गैरत बैरत छाजे लाइ। तू अख डिबाई धार खणी, नक लूसण वारो धार खणी। बस कुत्तो बिल्लो थींदो वञ ऐं पंहिंजो पेट भरींदो वञ। आ ॿुधणी बस मुस्कार अथई, हित पाप वॾो इज़हार अथई, हित पाप वॾो इज़हार अथई। घणो टाइम त न वठी वियो अलाए थींदो आहे यार, मतां को ॿियनि खे बि गाह पथो करणो हूंदो। ऐं एतिरी संगत वेठी आहे न, मुक़रर बि वेठा आहिनि। ऐं हिकिड़ी नज़म थो ॿुधाइणु चाहियां, सिर्फ़ु जेका बेटनि जे सिलसिले में ॻाल्हि हली हुई बेटनि जी। त कॾहिं सिंध तुंहिंजा ही सालार उथंदा, कॾहिं सिंध तुंहिंजा ही सालार उथंदा। ऐं विञाए ॾिंगी ॿेट भंडार उथंदा। कॾहिं सिंध तुंहिंजा ही सालार उथंदा। ही टरटर ऐं टौं ऐं टौंकण ॿुधूं पिया, टरटर ऐं टौं ऐं टौंकण ॿुधूं पिया। हर पासे कुतनि जो भौंकण ॿुधूं पिया। टरटर ऐं टौं ऐं टौंकण ॿुधूं पिया। ऐं हर पासे कुतनि जो भौंकण ॿुधूं पिया। ग्रेनाइट कॾहिं पथर था कणाइनि, कॾहिं ॾिस नंगर जी मिटी पिया चोराइनि। ग्रेनाइट कॾहिं पथर पिया चोराइनि, कॾहिं ॾिस नंगर जी मिटी पिया खणाइनि। ॾिसी तेल ऐं गैस गिगूं था ॻाड़िनि। सभु कुछ ॻहण लाइ वॾो वात फाड़िनि। नए सिज नवां कनि नमूना बहाना, मतिलब खपे सिंध सिंध जा खज़ाना। ख़बर अथनि विकाणल न बोतार उथंदा, कॾहिं सिंध तुंहिंजा ही सालार उथंदा। ऐं कचे जे पके जे ज़मीनुनि ते कब्ज़ा, कचे जे पके जे ज़मीनुनि ते कब्ज़ा। रस्तनि ने रोडनि ने शहरनि ते कब्ज़ा। सिंध जे समूरनि इदारनि ते कब्ज़ा, इज़ारनि ते छा रोज़गारनि ते कब्ज़ा। फ़ज़ाउनि ते कब्ज़ा, हवाउनि ते कब्ज़ा, समुंडनि ते कब्ज़ा, दरियाहनि ते कब्ज़ा। मक़बूज़ आहे सिंध आहे घोड़ाड़े घोड़ा, असेंबली जा मेंबर त गूंगा ऐं ॿोड़ा। ख़बर अथनि मक़बूज़ आहे सिंध आहे घोड़ाड़े घोड़ा, असेंबली जा मेंबर त गूंगा ऐं ॿोड़ा। ख़ुदा जाने कॾहिं ही मुर्दार उथंदा, कॾहिं सिंध तुंहिंजा ही सालार उथंदा। ऐं पंपनि प्लाटनि ते जेके विकाणल, पंपनि प्लाटनि ते जेके विकाणल जा खाधऊं कमीशन सफ़ाइलनि में फाथल। ज़मीरनि जा सौदा करे जेके वेठा ऐं दलालीअ जी हामी भरे जेके वेठा। धारिया अगर हथ नंगनि में विझंदा, इहे कोन उथंदा, इहे कोन पुछंदा। दलाली जी हामी ज़मीरनि जा सौदा करे जेके वेठा, दलाली जी हामी भरे जेके वेठा।
धारिया अगर हथ नंगन में विझंदा ये कोन उथंदा ये कोन पुछंदा असां लाइ फने खान भोतार आहिनि वॾा मीर ऐं पीर सरदार आहिनि धारे जे साम्हूं न सरदार उथंदा घणे सिंध तुंहिंजा ई सालार उथंदा ऐं असां सिंध धरती खे जीजल सॼियो असां सिंध धरती खे जीजल सॼियो आहे हवाले करे सिर उन्हीं जे छॾियो आहे असां सिंध धरती खे जीजल सॼियो आहे हवाले करे सिर उन्हीं जे सॼियो आहे ऐं सॼी ॻाल्हि इज़त ऐं गैरत जी आहे सॼी ॻाल्हि इज़त ऐं गैरत जी आहे हलाली हुजण ऐं मोहब्बत जी आहे लॼ खे बचाइण त लॼादार उथंदा नंढा छा वॾा छा बुढ़ा ॿार उथंदा कराची खां कश्मीर नंगर खां कराची खां कश्मीर वाही खां नंगर सिंध लाइ उथंदो टिबाई त घर घर सम्झूं था हरगिज़ न गद्दार उथंदा घणे सिंध तुंहिंजा ई सालार उथंदा मुंहिंजे ख़्याल में घणो टाइम बची वियो मां ॾिसां पियो हेॾा ज़बरदस्त क़िस्म जा जामी साईं ॿिया नवाज़ साईं वेठा खाई वेंदे रेवड़ी या भत नवा सिंध कंहिंजे पीउ जी मिल्कियत नवा इहो ॿुधायो जॾहिं जट तो ते हुकुमरान थींदा जॾहिं जट तो ते हुकुमरान थींदा त छो कोन नस्लनि जा नुक़सान थींदा शियो बि काफ़र ऐं सुन्नी बि काफ़र मस्जिद मुझां अहिड़ा ऐलान थींदा त छो कोन नस्लनि जा नुक़सान थींदा जॾहिं हक़ इंसाफ़ जूतनि सां थुॾिबो जॾहिं मुल्ह इज़त सदो नान थींदा त छो कोन नस्लनि जा नुक़सान थींदा ऐं सत्यानास क़ौमुनि जो थींदो आहे तॾहिं हिन समाज जी ज़िमेदारी घटि में घटि ॿिनि माण्हुनि ते वधीक आहे हिकिड़ी लिखारी ते कलमकार ते ॿी मुबल्लिग़ ते ऐं जॾहिं उहे ॿई पघारूं वठणु शुरू कनि तॾहिं पंहिंजे कलम में बेग़रताई जी दलाली जी मस विझनि त समाज खे वॾो नुक़सानु था ॾियनि सत्यानास क़ौमुनि जी थींदो आहे तॾहिं लेखक मुबल्लिग़ बि दरबान थींदा त छो कोन नस्लनि जा नुक़सान थींदा ऐं बहिराण तस्बीह ऐं हाजी निमाज़ी दाढ़ी हुजे पोइ मुस्लमान थींदा त छो कोन नस्लनि जा नुक़सान थींदा ऐं सॼो ॾींहुं घर में जे भञंदे खटोला रुगो ॾींहं जा ख़्वाब महिमान थींदा त छो कोन नस्लनि जा नुक़सान थींदा जॾहिं इल्म वारा मरन मुफ़लिसीअ में ऐं रेढार बकरार धनवान थींदा त छो कोन नस्लनि जा नुक़सान थींदा जॾहिं अणपढ़ियो आहे उस्ताद बणिबो पढ़ियल पेट ख़ातिर परेशान थींदा त छो कोन नस्लनि जा नुक़सान थींदा ऐं धरती लुटण लाइ विढ़नि चोर चूंडूं वरी वोट ॾींदड़ बि नादान थींदा त छो कोन नस्लनि जा नुक़सान थींदा खुशामद जी पुछड़ी बीमारी में फाथल अबो जेकॾहिं सन ई कंदो कंहिं वॾेरे जी पुटु चवंदो बाबा को वॾो भलो कमु पियो करे उहो हिकिड़ो गॾह मरींदो पोइ त गॾहनि जी फ़ौज छॾे ॾींदो आहे त खुशामद जी पुछड़ी बीमारी में फाथल बचा कीअं तुंहिंजा फने खान थींदा छो कोन नस्लनि जा नुक़सान थींदा मतां धी पढ़ाई जो गैरत न रहंदई कमज़ोर एॾा जे ईमान थींदा त छो कोन नस्लनि जा नुक़सान थींदा कई माठ थींदे मुनाफ़िक़ टिबाई तारीख़ में तो ते अरमान थींदा त छो कोन नस्लनि जा नुक़सान थींदा पियो वञे काॾे ॾिसां इंसान खे माण पो अण लभ ऐं ॿोड़ियो मान खे पीर सनवा पीउ थाबा थो झले पीर सना पीउ थाबा थो झले थुक गया औलाद ना फरमान के ऐं कहिड़े फिरके कहिड़े आलिम खे मञो हथ में सभिनी कयो आहे क़ुरान खे दीन कारोबार वा बणिजी पियो आमदन मारे वई आहे दुकान खे रब ॼण सजदा करे ठाहे छॾी ऐं निमाज़ी पियो पढ़ाई निशान खे लख जोड़े खोड़ जोड़ी वियो मरी चोड़ण सिवा ऐं वियो सुरो खाई सॼे सामान खे लख ख़र्चे लख पहुचनि था मके
हे तो खुदा जी ख़ल्क़ तड़पे नान खे हू त चारई पहरवा घर में टिकियल पर में पिया ॻोल्हियो वञी लुकमान खे थाजबाईअ खे चवनि बेदीन हुआ थाजबाईअ खे चवनि बेदीन हुआ को त सम्झाए भला नादान खे अल्लाह तां सभिनी खे ख़ुशि करे हाणे इजाज़त आहे अलाए छा आहे हे तो फनकार वारो कमु करे छॾियो तव्हां पंजनि जे बारे में पुछंदे ॾिठो अथमि पंजनि जे बारे में पुछंदे ॾिठो अथमि राति भिटाई सिंध लाइ रोअंदे ॾिठो अथमि पंजनि जे बारे में पुछंदे ॾिठो अथमि राति भिटाई सिंध लाइ रोअंदे ॾिठो अथमि चयुमि त अॼु बि सिंध जूं न्याणियूं कारियूं थियनि कोंज गिचनि खे कुसंदे किरंदे ॾिठो अथमि राति भिटाई सिंध लाइ रोअंदे ॾिठो अथमि होशू हैमो ॼमण ॼण बंदि थी विया सिंध जी आबादीअ खे वधंदे ॾिठो अथमि राति भिटाई सिंध लाइ रोअंदे ॾिठो अथमि सूंहं गुलाबनि जहिड़ी फूह जवानीअ में पापी पेट खे लाइ पिनंदे ॾिठो अथमि राति भिटाई सिंध लाइ रोअंदे ॾिठो अथमि चयुमि त सिंध साई आहे पर सुधरे ई नथी वाग धणनि खे धाड़ा हणंदे ॾिठो अथमि राति भिटाई सिंध लाइ रोअंदे ॾिठो अथमि पुछई त ॾस महिराण जी कहिड़ी हालत हुआ चयुमि त अक्सर वारी उॾंदे ॾिठो अथमि राति भिटाई सिंध लाइ रोअंदे ॾिठो अथमि पुछई त ॾस पुछई त भला सिंध जो हाकिम छा पियो करे चयुमि त मुर्शिद उहो सुम्हंदे ॾिठो अथमि राति भिटाई सिंध लाइ रोअंदे ॾिठो अथमि मुंहिंजो बि त विहाणो चयुमि त डिग्री जाली कापी कल्चर हुआ चयुमि त डिग्री जाली कापी कल्चर हुआ इल्मु अदब जो जनाज़ो खजंदे ॾिठो अथमि राति भिटाई सिंध लाइ रोअंदे ॾिठो अथमि ऐं मुंहिंजो बि त विहाणो सारो भिनल हुयो मुंहिंजो बि त विहाणो सारो भिनल हुयो ख्वाब मझाए डिबाई छिरकंदे ॾिठो अथमि राति भिटाई सिंध लाइ रोअंदे ॾिठो अथमि राति आख़िर में हिकिड़ो चओ सुठो तव्हांजे मूंखे सॼो यादि कोन्हे सफ़ा नई नज़्म आहे मुंहिंजे ख़्याल में ॿियनि दोस्तनि खे हूंदो त सिंध ख़ातिर सिर ॾियूं धरती जो ई हक़ आहे सिंध ख़ातिर सिर ॾियूं धरतीअ जो ही हक़ आहे एतिरा कमज़ोर न आहियूं ग़ैरत खे शक आहे सिंध खाइण वो हरामी कोन ॾींदासीं कॾहिं सिंध खाई वेठ बाई त पोइ असांखे थोका जीअं महिरबानी डिवाई साहब मेहर डिवाई साहब सच वॾो ॻोहारी आहे रोज़ अज़ल खां पकड़ियो वियो आहे